الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يسألونك عن الأهلة قل هي مواقيت للناس والحج وليس البر بأن تأتوا البيوت من ظهورها ولكن البر من اتقى وأتوا البيوت من أبوابها واتقوا الله لعلكم تفلحون. وقاتلوا في سبيل الله الذين يقاتلونكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين. واقتلوهم حيث ثقفتموهم وأخرجوهم من حيث أخرجوكم والفتنة أشد من القتل ولا تقاتلوهم عند المسجد الحرام حتى يقاتلوكم فيه فإن قاتلوكم فاقتلوهم كذلك جزاء الكافرين. فإن انتهوا فإن الله غفور رحيم. وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين لله فإن انتهوا فلا عدوان إلا على الظالمين. الشهر الحرام بالشهر الحرام والحرمات قصاص فمن اعتدى عليكم فاعتدوا عليه بمثل ما اعتدى عليكم واتقوا الله واعلموا أن الله مع المتقين. وأنفقوا في سبيل الله ولا تلقوا بأيديكم إلى التهلكة وأحسنوا إن الله يحب المحسنين. وأتموا الحج والعمرة لله فإن أحسرتم فما استيسر من الهدي ولا تحلقوا رؤوسكم حتى يبلغ الهدي محله فمن كان منكم مريضا أو به أذى من رأسه ففدية من صيام أو صدقة أو نسك فإذا أمنتم فمن تمتع بالعمرة إلى الحج فما استيسر من الهدي فمن لم يجد فصيام 3 أيام في الحج و7 إذا رجعتم تلك 10 كاملة ذلك لمن لم يكن أهله حاضر المسجد الحرام. واتقوا الله واعلموا أن الله شديد العقاب. صدق الله العظيم. सवाल कनि था तोखां चंड जे बारे में छो त इहे वक़्त आहिनि माण्हुनि जे लाइ ऐं हज जा नाहे नेकी जो अचो तव्हां घरनि में उन्हनि जे पुठे पासे खां पर नेकी आहे जेको माण्हू रुॻो ख़ुदा खां अचो तव्हां घरनि में उन्हनि जे दरवाज़नि खां ऐं ड्रिजो अल्लाह ताला खां मन न मन कामयाबु थियो तव्हां क़िताल कयो तव्हां लड़ो तव्हां अल्लाह जे रस्ते में उन्हनि माण्हुनि सां जेके लड़नि था तव्हां सां ऐं न ज़्यादती कयो तव्हां बेशक अल्लाह ताला नथो मुहबत करे नथो पसंदि करे ज़्यादती कंदड़नि खे ऐं लड़ाई कयो तव्हां इन्हनि सां जिथे लहो तव्हां इन्हनि खे ऐं कढो तव्हां इन्हनि खे जिथां कढियूं तव्हांखे ऐं फितनो वधीक सख़्तु आहे लड़ाई खां ऐं न लड़ाई कयो तव्हां इन्हनि सां मस्जिद हराम वटि एतिरे ताईं जो लड़ाई कनि तव्हां सां इन्हीअ में पोइ जेकर लड़ाई कनि तव्हां सां क़िताल कनि तव्हां सां पोइ क़िताल कयो तव्हां इन्हनि सां अहिड़ी तरह बदिलो आहे काफ़िरनि जो। पोइ जेकर रुकिजी पिया पोइ बेशक अल्लाह ताला बख़्शिणहार महिरबान बाज़ारो आहे ऐं लड़ाई कयो तव्हां इन्हनि सां एतिरे ताईं जो न हुजे फितनो ऐं हुजे दीन अल्लाह ताला जे लाइ। पोइ जेकर रुकिजी पवनि पोइ नाहे ज़्यादती मगर ज़ालिमनि ते। महीना इज़त वारे महीननि जे एवज़ में आहिनि ऐं इज़तूं पाड़ झाड़ आहिनि। पोइ जा माण्हू ज़्यादती कई तव्हां ते पोइ ज़्यादती कयो तव्हां इन्हीअ ते उन अंदाज़े सां उन आधार जो ज़्यादती कई तव्हां ते ड्रिजो अल्लाह ताला खां ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला नेकोकारनि परहेज़गारनि मुतक़ीन सां गॾु आहे। ख़र्च कयो तव्हां अल्लाह ताला जे रस्ते में ऐं न फिटो कयो पंहिंजे हथनि खे हलाकत तबाही बर्बादी जे तरफ़ ऐं चङाई कयो सुहिणाई कयो बेशक अल्लाह ताला मुहबत करे थो चङाई कंदड़नि ऐं सुहिणाई कंदड़नि नेकी कंदड़नि सां। ऐं पूरो कयो हज ऐं उमिरो अल्लाह ताला जे लाइ। पोइ जेकॾहिं रोकिया वञो तव्हां
पोइ जेको आसान थी सघे हदीअ खां क़ुर्बानीअ खां, ऐं न मथो कुड़ायो तव्हां पंहिंजो एतिरे ताईं जो पहुचे क़ुर्बानी या हदियो पंहिंजे जॻह ते। पोइ जेको माण्हू आहे तव्हां मां मरीज़ या इन खे आहे तकलीफ़ उन जे मथे में, पोइ फिदियो आहे, एवज़ आहे रोज़नि खां या सदके खां या इबादत खां, हज या उम्रे वग़ैरह खां। पोइ जॾहिं अमन वारा थियो तव्हां, पोइ जा माण्हू नफ़ो वरितई या तमतो कई उम्रे सां हज जे तरफ़, पोइ जेको आसान थिए हदीअ खां। पोइ जेको माण्हू नथो लहे, पोइ 3 रोज़ा आहिनि हज में ऐं 7 आहिनि जॾहिं मोटो था तव्हां। इहे 10 पूरा आहिनि उन माण्हू जे लाइ जो नाहे अहल उन जो हाज़िर मस्जिद हराम वटि। डिजो तव्हां अल्लाह ताला खां ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे। सूरतुल बक़रा उन जो 24 रुकू, ॿिए सिपारे जो 7 रुकू, आयत नंबर 188 खां आयत नंबर 196 ताईं मुकम्मल रुकू तिलावत उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर मारिफुल क़ुरान हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद शफ़ी साहब रहमतुल्लाह अलैह जो लिखियल तफ़सीर मां इंतिहाई इख़्तिसार सां अवां जारो पेश कजे थो। पहिरीं आयत जो शान नुज़ूल इहो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबा चंड जे बारे में सवाल कयोसीं। कॾहिं चंड बिल्कुलु बारीक लीक वांगुरु आहे, कॾहिं इहो जेको आहे आहिस्ता आहिस्ता वधी अधु थो थी वञे, कॾहिं मुकम्मल गोल दाइरो थो थी वञे, वरी आहिस्ता आहिस्ता घटिजण थो शुरू थिए। इन जी हक़ीक़त छा आहे, इन जे बारे में छा आहे? पोइ अल्लाह ताला आसान अंदाज़ सां सम्झायो, छो त फ़लकियात जो इल्मु, फ़लकियात जी ॼाण हर माण्हू खे कोन्हे, या उन जी रसद गाह ते पहुचणु हर माण्हू जे वस में न आहे। अल्लाह ताला आसान तरीन जेको जंहिंखे आलिम जाहिल हर माण्हू सम्झी सघे उहो जवाबु इरशाद फ़रमायो। त इन्हनि खे जवाबु इहो ॿुधायो त इहो चंड आहे माण्हुनि जे वक़्तनि जे लाइ, माना निज़ामे कमरी जेको आहे इन सां आहे महीननि जो आगाज़, ऐं जेको इन चंड ते आहिनि हज जा महीना, रोज़ा, इद्दत, कर्ज़ वग़ैरह या दीगर जेके मामलात आहिनि, इन्हनि जे लाइ इहे चंड जूं पहिरियुनि तारीख़ुनि में बिल्कुलु बारीक हूंदो आहे, वरी विचनि तारीख़ुनि में उहो मुकम्मल भरिजी ईंदो आहे, आख़िरी तारीख़ुनि में वरी घटिजणु शुरू थींदो आहे। अल्लाह ताला आसान हिन जो हिकिड़ो जवाबु इरशाद फ़रमायो त इहो जेको आहे माण्हुनि जे इबादतुनि जे लाइ वक़्तु मुक़ररु आहे, सभु कुझु इन चंड सां तालुक़ु रखनि था। बाक़ी निज़ामे शमसी सिज जंहिंखे आम करे असांजे मुआशिरे में चवंदा आहिनि अंग्रेज़ी साल, हालांकि अंग्रेज़ी ऐं सिंधी साल कोन्हे को, त इन खे क़ुरान ऐं इस्तिलाह हदीस में चइबो आहे शमसी ऐं कमरी निज़ाम, सिज ऐं चंड सां तालुक़ु रखण वारो निज़ाम। ॿिनि तरहनि जा कैलेंडर हलंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाए वक़द्दरहू मनाज़िल लितअलमू अदद सिनीन वल हिसाब। अल्लाह ताला इन जूं बि मंज़िलूं मुक़ररु कयूं आहिनि ताकी तव्हां सालनि जो ॻणाटो, शुमार ऐं हिसाब किताब ॼाणे सघो। इहे इन जे लाइ ऐं निज़ामे शमसी जे लाइ फमहौना आयत लैली वजअलना आयत नहार मुबसिरतन लितब्तगू फज़लन मिन रब्बिकुम वलितअलमू अदद सिनीन वल हिसाब। अल्लाह ताला राति खे ख़त्म करे ॾींहं जे निशानी खे शुरू कयो ॾिसण जे लाइ, ताकी अल्लाह जे महिरबानी खे तलब कयो, रिस्क रोज़ी कमायो ऐं सालनि जो ॻणाटो, शुमार ऐं हिसाब किताब कयो। माना ॿई निज़ाम क़ुरान मजीद मां साबित आहिनि, शमसी निज़ाम बि आहे, कमरी निज़ाम बि आहे। इहो को अंग्रेज़ ऐं सिंधियुनि जो को मसइलो कोन्हे को, निज़ाम ॿई अल्लाह ताला जा ख़लक़ियल आहिनि। ॿिन्ही निज़ामनि जो क़ुरान मां जेको आहे सबूत मिले थो माण्हुनि जे लाइ वक़्तु मुक़ररु इबादतुनि जे लाइ। उन खां पोइ ॿियो मसइलो हुयो त इब्तिदा में ईअं थींदो हो त जॾहिं इहराम ॿधंदा हुआ उमिरे जो, पोइ जॾहिं घरनि ॾे ईंदा हुआ त पोइ वरी घर जे पुठे पासे ॾांहुं ईंदा हुआ, दरवाज़े मां दाख़िल न थींदा हुआ।
पोइ अल्लाह ताला फरमायो त इहा नेकी कोन्हे त तव्हां दरवाज़े खां दाख़िल न थियो, पोएं पासे खां खाट हणी या दीवार भाङी करे उन मां दाख़िल थियो। नेकी इहा न आहे, नेकी आहे ख़ौफ़ ख़ुदा, अल्लाह खां डिॼणु, तकवा धारणु, त इन में ई कामयाबी आहे। इन मां हिकिड़ो मसइलो इहो बि सम्झ में अचे थो त शरीयत इस्लाम में ज़रूरी, इस्लाम जेका शइ ज़रूरी कई आहे उनखे ज़रूरी सम्झे, जेका ग़ैर ज़रूरी आहे उनखे इबादत सम्झणु जाइज़ न आहे। जंहिंखे शरीयत ग़ैर ज़रूरी करार ॾिनो आहे, पोइ वरी को माण्हू उन खे ज़रूरी सम्झी करे इबादत सम्झे, इहा जाइज़ कोन्हे का। शरीयत जंहिंखे इबादत रखियो आहे उहा इबादत आहे, शरीयत जंहिंखे इबादत न सम्झो आहे उहा इबादत न आहे। उन खां पोइ अल्लाह ताला अॻी आयत में फरमायो क़ातिलू फ़ी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में क़िताल कयो उन्हनि माण्हुनि सां जेके क़िताल कनि था तव्हां सां। इन आयत जे शान नुज़ूल में इहा उज़िन लिल्लज़ीना युक़ातलून बिअन्नहुम ज़ुलिमू, त अल्लाह से उन्हनि माण्हुनि खे इजाज़त ॾिनी जिन ते ज़ुल्म कयो वेंदो। मक्कतुल मुकर्रमा में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीन इस्लाम जी तबलीग कई त पोइ सहाबा ते, मुसलमाननि ते तशद्दुद ऐं उन्हनि खे ईज़ा ॾिनो वेंदो, तकलीफ़ूं ॾिनियूं वेंदियूं। इब्तिदा में अल्लाह ताला जा अहकाम हूंदा फ़ाफ़ू वसफ़हू, माफ़ कयो, दरगुज़र कयो। पोइ अल्लाह ताला फरमाए हाणे तव्हांखे इजाज़त आहे, मोकल आहे, तव्हां हिननि सां लड़ाई कयो, तव्हां हिननि सां जिहाद कयो, तव्हां जेको आहे हाणे माफ़ी ऐं दरगुज़र वारो हुकुम न आहे बल्कि तव्हांखे। पर इन में अल्लाह ताला फरमाए तव्हां ज़्यादती न कयो। ज़्यादती मां मक़सदु छा आहे? ज़्यादती मां मक़सदु आहे त ॿारनि खे बि क़त्ल न कयो, औरतुनि खे बि क़त्ल न कयो, ओढ़नि खे बि क़त्ल न कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी वज़ाहत फरमाई नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन क़त्लिन निसाई वस्सिब्यान, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त ॿारनि खे बि क़त्ल न कजो ऐं औरतुनि खे बि क़त्ल न कजो, ओढ़नि खे बि क़त्ल न कजो। अॻिते अल्लाह ताला फरमाए वक़्तुहुम हैसु सक़िफ़्तुमूहुम वअख़रिजूहुम मिन हैसु अख़रजूकुम, तव्हां इन्हनि सां लड़ाई कयो जिथे इन्हनि खे लहो, मुशरिकीन खे, दीन दुश्मननि खे जिथे बि मिलनि उते उन्हनि सां जिहाद। वअख़रिजू मिन हैसु अख़रजूकुम, ऐं तव्हां उन्हनि खे उन जॻह खां कढो जिथां तव्हांखे इन्हनि कढियो। इन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे हिजरत ते मजबूर कयो, साईं जन हिजरत करे विया। पोइ वरी सुलह हुदैबिया जे मौक़े ते इन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जी जमात खे उमिरो करणु न ॾिनो। पोइ उन्हनि शर्त लिखिया त हिन साल तव्हां उमिरो न कंदो, तव्हां ईंदड़ साल उमिरो कंदो। पोइ सहाबा जे दिलि में इहो थोरो ख़्यालु पैदा थियो त हरम जेको आहे हिते त क़िताल लड़ाई मनव आहे, त असां कीअं कयूं। पोइ अल्लाह ताला फरमाया तव्हां सां लड़ाई कनि त तव्हां बि हाणे लड़ाई कयो, छो त अगराई हो था कनि, मुआइदे जी भंजकड़ी हो था कनि, हरम में जंग हो था कनि, तंहिंजे करे तव्हांखे हाणे हुकुम इहो आहे त जिथां तव्हांखे कढनि, जिते तव्हां सां इहो हरम जो ख़्यालु नथा रखनि, तव्हां उन्हनि खे करे सघो था। वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल, ऐं फितनो, शिरक, कुफुर, जिहाद का मनव करणु, इहो फितनो जेको आहे कुफुर ऐं शिरक मुसलमाननि खे अदा इबादत खां रोकणु, इहो वॾो क़त्ल खां बि सख़्तु आहे। मुसलमाननि खे इबादत खां रोकणु, ला तुक़ातिलू इंदल मस्जिदिल हराम हत्ता युक़ातिलूकुम फी, मस्जिद हराम में तेसि ताणी तव्हां हिननि सां लड़ाई न कयो जेसि ताणी इहे तव्हां सां लड़ाई न कनि, पर जेकॾहिं इहे तव्हां सां लड़ाई कनि था त पोइ तव्हां हिननि सां लड़ाई कयो। फ़इन तहू फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम, पोइ इहे रुकिजी पवनि त पोइ बसि तव्हां हिननि खे छॾे ॾियो। 7 हिजरी में जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलह हुदैबिया जे कानून जे मुताबिक़ फ़ौतशुदा उमिरे जे अदा जे लाइ सहाबा सां गॾु मके जो सफ़र जो इरादो कयो, सहाबा इकराम ॼाणंदा हुआ त उन्हनि कुफ़ार जे मुआइदे ऐं सुलह जो कोई बि एतबार न आहे। मुमकिन आहे त उहे काफ़र जेको आहे जंग कनि, पोइ असां कीअं कंदासीं। पोइ अल्लाह ताला फरमाए त हाणे तव्हांखे बि इजाज़त आहे, तव्हां बि उन्हनि सां जंग करे सघो था। पुराणे दौर खां वठी करे 4 महीननि में अशूरे हरम इन्हनि खे चवंदा आहिनि। ज़ुल्क़ादा, ज़ुल्हज, मुहर्रम ऐं रजब में जंग मनउ हूंदी हुई, इन खे चवंदा अशूरे हरम, इज़त वारा महीना। सहाबा खे थोरो इहो ख़्यालु थियो त जेकॾहिं इन्हनि महीननि में हो जंग कनि त असां कीअं कयूं। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं हो कनि था, इन्हनि इज़त वारे महीननि जी नथा कनि पासदारी, पोइ तव्हांखे हुकुम आहे त तव्हां उन्हनि सां, छो त भंजकड़ी हो था कनि।
वअनफिकू फी सबीलिल्लाह। अल्लाह ताला फरमायो त अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो, जिहाद जे लाइ ख़र्च कयो। ज़कात खां सवा कुछ अहिड़ा फ़राइज़ आहिनि, कुछ अहिड़ा हुकूक आहिनि जिन में ख़र्च करणु मुसलमाननि ते ज़रूरी आहे, जीअं जिहाद ते ख़र्च करणु, जिहाद जे लाइ माल इस्तेमालु करणु, इन जो भी क़ुरान शरीफ़ में हुकुम आहे। वला तुल्कू बिअयदीकुम इला तहलुका, पंहिंजे हथनि खे हलाकत ऐं बर्बादी जे तरफ़ फिटो न कयो। जिहाद खे छॾे करे पंहिंजो पाण खे तबाही जे तरफ़ न फिटो कयो। जिहाद कंदा रहंदो त मुसलमाननि जी इज़त रहंदी, मुसलमाननि जूं फुतूहात रहंदियूं, मुसलमाननि खे इस्लाम में शान शौक़त रहंदियूं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ज़रूरत सिनामिल जिहाद, जीअं कुंभट उठ जो मथे हूंदो आहे, बुलंद हूंदो आहे, इस्लाम जो कुंभट तो जिहाद सां, जेसिताणी जिहाद रहंदो त मुसलमाननि जी इज़त ऐं शान शौक़त मथे रहंदी। जॾहिं जिहाद खे छॾींदा त अल्लाह ताला उन्हनि खे ज़लील ऐं ख़्वार कंदो। जिहाद वासिमू इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह ताला फरमायो नेकी कयो, अल्लाह से नेकी कंदड़नि सां मोहब्बत कंदड़ आहे। आख़िरी आयत में हज ऐं उम्रे जे मुतालिक़ अल्लाह ताला कुछ मसला बयान फरमाया आहिनि। हिकु ॿ मसला बयान करे पोइ इजाज़त था वठूं। अल्लाह ताला फरमायो आहे अतिमुल हज वल उम्रत लिल्लाह, हज ऐं उम्रो पहिरें नंबर ते त इहो अल्लाह ताला जे लाइ हुजे, ॾेखाव जे लाइ न हुजे, नाले जे लाइ न हुजे, शोहरत जे लाइ न हुजे। हज ऐं उम्रो ख़ालिसतन अल्लाह ताला जे लाइ हुजे, बाक़ी न ॿिए जे लाइ न हुजे। फ़ैनुहसिरतुम फमस्तैसर मिनल हदी, पर जेकॾहिं तव्हांखे हज ऐं उम्रे जे अदा करण खां का रुकावट पैदा थी पई आहे, जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुलह हुदैबिया जे मौक़े ते, पोइ हाणे छा कयो, तव्हां हदियो मोकिलियो। हदियो माना जानवर, बकरी थी सघे, गांव जानवर, माहियो या उठ वग़ैरह थी सघे थी, इन खे चइबो आहे हदियो। इहो तव्हां हदियो मोकिलींदव हरम पाक में, उते उहो कुस्बो ज़बह थींदो। हाणे तव्हांखे एहराम लाहिणु जाइज़ आहे। इन खे चइबो आहे मुहसिर, माना का रुकावट पैदा थी वञे, तव्हां हज उम्रो करे नथा सघो, हालांकि तव्हांखे एहराम ॿधल आहे। पोइ एहराम कीअं लाहिबो, एहराम लाहिण खां पहिरियों तव्हां का क़ुर्बानी कंदो, बकरी हुजे या इहे जानवर जेके मां ॿुधायमि, उते हरम में जेसिताणी ज़बह न थियनि तेसिताणी एहराम न लाहींदो। जॾहिं ज़बह थी वञनि हाणे एहराम तव्हां लाहे छॾियो, पोइ वरी इहो हज या उम्रो क़ज़ा करिणो पवंदो। हिकिड़ो मसइलो इहो आहे, मथो बि तेसिताणी न कूड़ाइबो जेसिताणी उहो जानवर ज़बह न थिए, मथो कूड़ाइबो या वार कतराइबा। वरी हिकिड़ो अॻिते अल्लाह ताला विच ते मसइलो बयानु फरमायो, जा माण्हुनि खे बीमार आहे, मरीज़ आहे, मथे में का जूं अथसि, तकलीफ़ अथसि, फ़िदियतुम मिन सियाम, हाणे इन जे करे उन मथो कूड़ायो आहे, पोइ इहो रोज़ा रखे या जेको आहे सदको करे या वरी जेको आहे इनखे करिणो पवंदो। पर फमन तमत्ता बिल उम्रत इलल हज फमस्तैसर मिनल हदी, पोइ जेको तमतो करे उम्रो ऐं हज, हाणे टे तरीक़ा थींदा आहिनि, तमतो, किरान, इफ़राद बिल हज। तमतो चइबो आहे जीअं हाणे असांजा हाजी सगोरा वञनि था ऐं उते वञी हज जा ॾींहं जेके आहिनि 2 टे 3 4, इन्हनि खां पहिरियों उते वञी इहो उम्रो कंदा आहिनि, पोइ वरी जेको आहे एहराम लाहे छॾींदा आहिनि, वरी हज जे ॾींहंनि में एहराम पाईंदा आहिनि। इन खे चइबो आहे तमतो। तमतो माना नफ़ो वठणु, हिकिड़े सफ़र में डबल फ़ाइदा, उम्रो बि थी वियो ऐं हज बि थी वियो, इन खे चइबो आहे तमतो। ॿियो थींदो आहे किरान। किरान जे लफ़्ज़ जी माना मिलाइणु। हज जे महीननि में माण्हू उम्रे जो ऐं एहराम जो ॿिन्ही जो, हज ऐं उम्रे जो एहराम पाए छॾे, हाणे जॾहिं खां पातई हज वारे अहकाम अदा करण खां पोइ इहो जेको आहे एहराम लाहींदो, इन खे चइबो आहे किरान, माना ॿिन्ही इबादतुनि जो एहराम गॾु ॿधी छॾे, इन खे चइबो आहे किरान। ऐं टियों आहे इफ़राद, माना हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि सिर्फ़ु उन्हनि ख़ासि ॾींहंनि में बसि हज जे अहकामनि खां हिकु ॾींहुं अॻु में वेंदा आहिनि, पोइ उहो उते वञी हज जो एहराम ॿधी करे कंदा आहिनि, इन खे चइबो आहे इफ़राद, छड़ो हज करणु या जेको आहे रुॻो छड़ो उम्रो करणु, इन खे इफ़राद बिल हज चइबो आहे। जेकॾहिं अहिड़ी सूरत में माण्हू क़ुर्बानी नथो करे सघे त फ़मल्लम यजिद फसियाम सलासति अय्यामिन फिल हज, क़ुर्बानी न करे सघियो, आसानी न थी सघेसि का बि सूरत में मुयसरु आहे, पोइ इहो 3 रोज़ा उते रखंदो ऐं 7 रोज़ा जरा मोटंदो त इहो 10 रोज़ा रखंदो। पर इहो उन्हनि जे लाइ जेके मके पाक जा न हुजनि, ॿाहिरि जा माण्हू हुजनि, उन्हनि जे लाइ इहे अहकाम आहिनि। वतक़ुल्लाह, अलाह से फरमाइनि समूरनि ॻाल्हियुनि में अलाह खां डिॼो, हज में, उम्रे में, जिहाद में, ख़र्च करण में अलाह खां डिॼो। वअलमू अन अल्लाह शदीदुल इक़ाब,
ऐं इहा ॻाल्हि बख़ूबी ॼाणो त अलाह सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे। माना शरीयत जे कानूननि जे मुताबिक़ अलाह जे लाइ ख़ालिस न कंदो त पोइ सज़ा मिलंदी। बजाए इहे नेकी जा अमल हुया, पर जॾहिं उन्हनि में नियत ख़ालिस न हूंदी त पोइ इहो सज़ा जे लाइक़ु थींदा। अलाह ताला असांजी इबादतुनि खे ख़ालिस मुख़लिस बणाए पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। मज़ीद हज जा अहकाम इंशाअल्लाह ताला सुभाणे वारे रुकू में ईंदा। बिस्मिल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।